ख़र्च न कयो वियो आहे। को मनसूबो ठाहिण जी सोच ते पाबंदी लॻाइण मुमकिन नाहे। पंजाब वारनि खां बि सवाल कयो वञे त चोलिस्तान कैनाल खे पाणी किथां ॾिनो वेंदो। कैनालनि वारे मामले ते पीपी ख़िलाफ़ वावेला कई पई वञे। मनसूबो शुरू ई न थियो आहे त वरी कमु कीअं थींदो। रुगो पीपी खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश कई पई वञे। 25 सालनि जो रिकॉर्ड ॾिठो वियो आहे। रुगो 4 सालनि में पाणी वधीक वियो आहे। पाणी वारे मामिलो CICI में बि वेंदो आहे। मसइला सलाह मशवरे सां हल थींदा आहिनि। आइन तहत सूबनि में इतफ़ाक़ खां सवाइ को बि मनसूबो ठही नथो सघे। पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन और मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की 46वीं वरसी मल्हाई पे वञे। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में जलसो थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। मुल्क जी कुन कोठिन मां कारकुन की आमद, हर पासे जीए भुट्टो के नारनि की गूंज। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त, वॾे अंग में पुलिस और रेंजर्स एहलकार मुक़रर। मांगे वोट इन करे न वरिता आहिनि त मां रावलपिंडी वेठो हुजां। आख़िर मुंहिंजो फर्ज़ आहे त मां पाण ॾिसां, पंहिंजे अखर सां ॾिसां छा थो पियो थिए। असां अवामी नुमाइंदा आहियूं, असां अवाम जा ख़ादिम आहियूं। असां ईंदासीं, असांखे इंतज़ारु आहे। असां जीअं मां चयोसि, हिकु माण्हू बि मरे थो त असांखे उन लाइ इंतज़ारु आहे। हिकिड़े दुकान खे नुक़सानु थो पहुचे त असांखे इंतज़ारु आहे। हिकिड़े घर खे नुक़सानु थो पहुचे, असांखे त मुल्क जी हिफ़ाज़त करणी आहे। ॾिसणो आहे त मुल्क में बदअमनी न हुजे, त ॿारहाड़ी में बि माण्हू आराम सां सुम्हनि। छड़ो इहो अॼु जो सुवालु आहे, पर चोरनि खे ऐं पाथारीदारनि खे कंट्रोल में रखिणो आहे। इन करे असांखे त इंतज़ारु हमेशह रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क के तरक्की, ख़ुद मुख़्तियारी ऐं अवामी भलाई के रस्ते ते गामज़न कयो। पीपी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के मिशन के जारी रखंदी। पाकिस्तान के तरक्की कंदड़, ख़ुद मुख़्तियार ऐं अवाम दोस्त मुल्क बणाए वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त भारत का फ़ौजी क़ैदनि जी आज़ादी ऐं ज़मीन की वापसी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो सफ़ारती कारनामो आहे। शहीद भुट्टो मईशत, ज़राअत ऐं सनत में इनकलाब बर्पा कयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जमहूरियत ऐं बुनियादी हक़नि जी ज़मानत ॾिनी। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। GS हिंद महाज़ जे सॾ ते जामशोरे, नईं दिरे, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सिंधड़ी में कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर ख़ास रोड ते धरणो। जवाहरवार में बि शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजी रैली। थिएटर स्टेशन ते बि समेत शागिर्द कैनालनि ख़िलाफ़ रोडनि ते अची विया। एहतजाजी रैली ऐं धरणो। दड़ी में बि मुख़्तलिफ़ धुरियुनि जो कैनालनि ख़िलाफ़ 3 किलोमीटर ताईं पैदल मार्च। पाकिस्तान स्टॉक इंडेक्स में ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स नए बुलंदतरीन सतह ते अची वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी ते इत्मीनान जो इज़हार। संदसि चवणु आहे त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो हकारी रुख, हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि ते वापारियुनि ऐं सीड़पकारनि जो एतमाद आहे। ककड़ में घरू तकरार तां ॾेर हथां भाॼई बेदर्दी सां क़तल। ॻोठ करीम बख़्श में सुधीर सबियाणी खे क़तल करे छॾियो। जाम नवाज़ अली भरिसां जवाबदारनि औरत खे क़तल करे लाश वण में टंगे छॾियो। मर्द अस्पताल मुंतक़िल।
सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसे जे नतीजे में 4 ॼणा फौत। सगियूं सबुदर लिंक रोड ते उठ गाॾे ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फौत। डीपले वेझो सुज़ुकी कल्टी थियण जे नतीजे में नींगर फौत। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में आख़िरी वनडे मैच सुभाणे खेॾी वेंदी। न्यूज़ीलैंड खे 3 मैचुनि जी सीरीज़ में 0 जी भेट में ॿिनि जी सरसी हासिल।